अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया 4 जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रिंदजी मुंहिंजा सोट अब्दुल रज़ाक ऐं गुलाम क़ादिर मुंहिंजे भाउ खां पोइ मुंहिंजो क़त्ल करणु चाहिनि था। मुंहिंजी 22 एकड़ सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। काज़ी अहमद लॻ ॻोठ क़ासिम राहू वासी कमरदीन वलद इमाम बख्श राहू ऐं संदसि फर्ज़ंद सिराजुद्दीन राहू काज़ी अहमद प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त तहलीक़ काज़ी अहमद देह सईद कंडोमी मुंहिंजे ॾाॾे जी 90 एकड़ 38 गुंटा सर्वे ज़मीन हुई, जेका मुंहिंजनि टिनि चाचनि ऐं वाल साहब खे बराबरी जे बुनियाद ते तक़सीम थियण खां पोइ मुंहिंजे वालिद जे हिसे में 22 एकड़ 29 गुंटा ज़मीन आई, जेका वाल साहब खां पोइ मुंहिंजे हिसे में आयल आहे। गुज़िरियल 7 सालनि खां असां संभाले रहिया आहियूं, जंहिंमें कत्तीअ जी पोखाईअ लाइ असां ज़मीन साफ़ करे रहिया हुआसीं त ॿिए ॾे मुंहिंजे सोट जे पुटनि इदरीस वलद मोहम्मद उमर आफ़ाक़ ऐं अब्दुल गनी वलद मोहम्मद इदरीस राहू, माजिद अली वलद असगर निसार अहमद ऐं तनवीर वलद वली मोहम्मद ऐं ॿिया लठियूं साण करे मुंहिंजे पुटनि जवाद अली मोहम्मद अली ऐं मज़दूरनि खे झेड़े जा दाॿा ॾिना, जंहिं बसि ज़मीन ते कमु कंदड़ मज़दूरनि खे डोड़ाए छॾियो। जंहिंखां पोइ मुंहिंजा पुट ज़मीन ते कमु करे रहिया त मुंहिंजे सोटनि हर हिकु मोहम्मद अयूब ऐं वली मोहम्मद ॿई पुट मोहम्मद अयूब राहू मोहम्मद उमर वलद हाजी मोहम्मद हसन अब्दुल रज़ाक ऐं गुलाम क़ादिर ॿई पुट धणी बख्श राहू, जंहिंजी वंगार वहंदे अलीआबाद थाणे जे पुलिस एहलकारनि समेत कम खां रोकाए छॾियो। संदन चवणु हुयो त असांखे SSP तनवीर अहमद तुनियो जो हुकुम आहे त ज़मीन ते कमु बंदि करायो।